एका टेक रखो मन माए, एक टेक रखो बस। कहिड़ी भी परिस्थिति में असां विचलित न थियूं। जॾहिं इहा स्थिति असांजे सम में बणबी तॾहिं असां वञी सम में समाए बासे। नानक बहोर न आवह जाए, सत्संगी थी कर के इन ॿारनि वारे दिलासे ते न रहो। खुश रहो, आबाद रहो, गृहस्थी फलिया फुलिया रहो। हे रहो इन बचो पिनी को मथे उथो। श्री राम। भगवान राम को पुछो तूं जंहिंजे मथां ख़ुशि थिए उनखे छा ॾींदो आहे? चए रोना धोना सस्कना। अधिक हालत तुंहिंजो संसार में ख़राब थियनि तॾहिं तोखे वैराग ईंदो, तॾहिं तूं ईश्वर जे रस्ते ते वेंदे। राम। न त हे सभु संसार तुंहिंजे विनाशता जो कारण आहे, जंहिंमें तूं ख़ुशि थियो पिया ॿारनि वांगुरु। तोखे सम्झ कान थी अचे पियो। संतनि दुख घुरिया आहिनि, सुख न घुरिया आहिनि। मां एतिरो चईंदो आहियां भई ठीकु आहे, शुभ अशुभ ॿई ठहिया आहिनि। उहो अशुभ कोई ढोर जनावर कोन भोगींदा, माण्हू ई भोगींदा। जॾहिं कंहिं शइ खां अधिकता विया तॾहिं अशुभ में अची विया। ठीकु आहे, तूं भोग, शुभ जो ई मज़ो वठो, अशुभ जो ई वठो। पर जेकॾहिं अशुभ जो फल दुख थिए उते घबरायो त न। सम्झ में अचे थो? कोई ॿुधी ते तर्क ॾियण जी ज़रूरत ई कान्हे, न को ज़ोर ॾियण जी ज़रूरत आहे, न को तर्क पैदा थी सघंदो आहे। सदाई तूं वठ न। पर जंहिंमहिल दुख जे दौर घबराए छो थो? अशुभ खे ख़ुशी सां भोगींदो त दुख बि ख़ुशी सां भोग न। कोई अहिड़ो पंथ मज़हब कोन्हे दुनिया जे तख़्ते ते जेको चए त शुभ जो फल दुख थींदो ऐं अशुभ जो फल सुख थींदो। आहे कोई? गीता खां मथे अर्जुन जे पुछण ते भगवान जवाब ॾिनो, साईं शरीर छो मिलियो आहे? इहो बेसिस ज्ञान विसारियो न असां। जे पूर्वले में कयल शुभ अशुभ जे फल भोगण जे लाइ शरीर मिलियो आहे। शुभ जो फल सुख, अशुभ जो फल दुख। इन लाइ हिन शरीर खे सॼो वेंदो आहे दुख सुख जो पुतलो। छा? ऐं दुख ऐं सुख तुंहिंजे शरीर में ईअं गुज़रंदो, शास्त्रनि प्रमाण ॾिनो हिकिड़ो ई, जीअं ॾींहुं ऐं राति। तुंहिंजे चवण सां ॾींहुं रहे, तुंहिंजे चवण सां राति घटिजे, बिल्कुलु न थींदो। जेके लिखियो आहे, करम घट टारी नाहे टरे, ख़ुदा बि तुंहिंजी नास न कंदो। सतगुरु जो ज्ञान नाम इन जे लाइ आहे तोखे दुख जो दर्द महसूस न थिए। अगरि दुख वेंदो त दान सां वेंदो। जेके धन तुंहिंजा अशुभ कर्म में लॻाइनि उहे वरी शुभ कर्मनि में लॻनि। बसि घटिजण जो अगरि आहे त दुख जो। वञी मित्र खे दिलि सां चओ अस्पताल वेठो आहे, सचा मित्र तॾहिं आयो। पर जॾहिं तव्हां पाण कंदा हूंदासीं असां तॾहिं चई सघंदासीं, न ताक़त कान रखंदासीं। बुचकार ॾेई करे दिलासो हा ख़ुशि आहियां, छा थींदो इन में? दान कर, हे लखे विञाए थो पियो, ॿिए पासे विञाए मरीज़नि खे ॾिस। श्री राम। असां मरीज़ ॾे वञण लाइ बि अस्पताल में हा जल पाणी जी सलाह थी, केॾो पाप था करे अचूं। पुञ त ठहियो, इहे पाप त छॾियूं। असां फल खणी वियासीं मरीज़नि ॾे, पंहिंजे मरीज़ जे सांगे सां मन अस्पताल वियासीं। ॿियनि ग़रीबनि खे मरीज़नि खे फल विरायूं अचूं, बिस्कुट विरायूं अचूं, कुझु विरायूं अचूं। हेठि मरीज़ पिया आहिनि हुननि जा। राम। जल पाणी जी सलाह। खाराइण वारो बि पाप थो करे जेको अस्पताल में जल पाणी जी सलाह थो करे, ऐं जेको खाए थो उहो ई महापाप थो करे। इहा ॻाल्हि ॿुधी छॾियो, यादि करी। इहे भुलाए पाप कढो, ख़तमु कयो हिननि ॻाल्हियुनि खे। जेको ॿाहिरों स्टेशन तां माइट आयो आहे अस्पताल सिधो सां पहुतो आहे, उन खे जल पाणी कराइण। तूं कलाक वेठो आहे, तोखे उञ लॻे थी बिलाशक पाणी घुरी वठो, बसि सलाह करण जी ज़रूरत न आहे। तूं सचो मित्र ऐं ॻाल्हियूं न घण करे। मरीज़ खां वधीक न पुछो, जेको साइड में बीठो आहे उन खां थोरो पुछो। मरीज़ खे बयानु करण न ॾियो। तोखे इन लाइ न सुम्हायो आहे असां त तूं असां वटि बयानु पियो ॿुधाए। रिपीट कंदे ओतिरो दुख वधंदो, घटिबो कोन। चुप करे आराम कर, तोखे दवा ॾिनी आहे। साइड में पुछो। तूं सचो मित्र आहीं त जेको वेठो आहे हुन सां ॻाल्हियूं न कर, ॿियनि मरीज़नि जो आराम न फिटाए। उन खां उथाए करे तूं 2 कलाक ॿाहिरो थी आहे, मां हिन सां वेठो आहियां। तूं सचो मित्र तॾहिं आहे। इहे शयूं पैदा कयो पाण में। न कंहिंजे अस्पताल में वजन सां कयो, गोड़ कयो। सवाइ हिकु माण्हू जे बि वधीक अस्पताल में हुजे बि न।
हिकिड़ो हलियो वञे ॿियो अचे बसि मथां भीड़ न करे कहिड़ी कहिड़ी जाइ ते असांखे कीअं इस्तेमालु करणो आहे श्री राम संतनि खे कीअं अचिणो आहे कहिड़े नमूने रहणो आहे चुप करे अचिणो आहे चुप करे शेवा करे चुप करे हलियो वञो शेवा में हाँ सचो दोस्त आहे पोइ हिमत सां ॿई कयूं पर जेकॾहिं न त न त हिक ॿिए खे दुश्मन करे ॾिसूं चाहे असां ॿ भाइर हुजूं चाहे सचा मित्र हुजूं ॻाल्हियूं कंदासीं शेवा पूरी न थी सघंदी न हिन सां ॻाल्हाइण न आहे मूंखे पंहिंजी शेवा करणी आहे इहे अलॻि अलॻि व्यू आहिनि शेवा करण जा श्री राम मुंहिंजा प्यारा एका टेक रखो मन माए नानक बोहर न आवे जाए वरी असांजो जन्म जो माण्हू जो न थिए हे संत हे असांजो मोक्ष प्रधान देश आहे मोक्ष जो साधन आहे ज्ञान संतन मां मिलंदो असांखे मोक्ष थिए जनमण जो चक्कर ई न थिए वॾे में वॾो दुख आहे भई जॾहिं जनम थिए थो थोरो गहरा वञूं अंदर ॿार जी कहिड़ी हालत आहे सभु कुझु परसत ॾेखारनि था राम उहा उन ॿार खे ख़बर हूंदी जाथो वीचारो अचे थो ॿियो माता खे ख़बर हूंदी मरण जो संतनि 60,000 विछूं छॾियूं असां भॻवान खे जेका संगत वेठी आहे भलाई थी हुजे मां अखियुनि सां ॾिठो आहे विछूं जो चप असांजी बुआ खे पातई 1964 में मां हेॾे पाकिस्तान इंडिया आई घुमण तड़फे जे पई अची हेॾी दिलि वारी राम उते शास्त्र 60,000 विछूं लिखंदा त छा हालत हूंदी मरण महिल जीव जी उन महिल एतिरो कष्ट अचे थो थोरो वेही संतनि जे वचन जो वीचार कयूं त कुझु असांखे भउ थिए अखियूं ॿूटे वेहूं त कहिड़ी शराफ़त आहे जनम वठी करे जेको असां गुज़ारियो आहे पुटु ॼायो शल मुराद वञ थिए न त सॼो नालो हीअं धन वधियो शल विनाश न करे हीअं अड़े छा आहे जीवन हरे राम संतन जीवननि खे ॾिसो जेको त्याग करके हीअं हलिया विया आहिनि मुंहिंजा प्यारा एका टेक रखो मन माए बस रोज़ी न मिलंदी कुत्ते खे मिले थी 84 लख जूणियुनि खे परमात्मा पाले थो तुंहिंजे लाइ रोटी न लिखी अथई इन लाइ तूं मरंदो पियो छड़ी रोटी जे लाइ हरे राम केॾो कमु असांखे संसार जो करणो आहे रोटियूं तुंहिंजे पोयों रहंदियूं तूं हरि जी शेवा कर रोटियूं तुंहिंजे पोयों आहिनि असां छा करे रहिया आहियूं हथ जे कंगण खे कहिड़ो मिसाल आहे मां छा ॿुधायां थोरो अखियूं खोले ॾिसो माया मान पोयों आहे न तूं छॾे नी खे न छा न मिलंदो पियो आहे बाबे जन तकलस मां खणी वञो बाबो काॾे रोटी कोन खाईंदो ॿाहिरि हलंदा पंजनि आस्थाननि ते त उते बि कंहिंजी रोटी न खाईंदा बसि पंहिंजे दरबार सामने बसि काॾे मनाइण जो न बा बसि एका टेक रखो मन मां नेम जो पालन कयो छल नेम दरबार में न घुसे नेम वॾो फ़ाइदो ॾींदो हिकु ॾींहुं बि विथी विझी वञे हे त सभिनी जी रिपोर्ट आहे 29 साले जी रिपोर्ट आहे कंहिं नेम न घुसायो आहे कंहिं शेवा कई आहे हा उनजा सभु इनाम मिलंदा सभु फ़ाइदा थींदा 2010 में सभिनी खे ईश्वरी दरगाह जा इनाम मिलंदा सभु रिपोर्ट आहे श्री राम नेम न घुसायो जेका भुलां थी वियूं आहिनि वरी भुलां छॾियो नेम ते अटल रहो बसि एतिरे नेखरनि सां सदाई सुखमनी सुख कंदी सुख जो साधन ज्ञान आहे हिन ज्ञान खे हृदय में धारींदासीं सदाई सुखी सुख रहंदो बोल गुरु नानक देव